जिंदगी इज ओनली योर रिस्पॉन्सिबिलिटी, बे की काने का तातमदा तो फलाने ये जो मां ही मां हुआ ऐं जो कोई मां वारो लफ्ज़ इंसान जिंदगी में घणे में घणो यो इस्तेमाल कंदो। जिथे मां है, मां जो मतलब है अना, चवंदा जिथे अना होंदी आ उते खुदा न होंदो। पांजी अना टोड़ियो ये चार भी जिंदगी जा ने इंपॉर्टेंट समझो ऐं इनके पाण बेहतर कयो। पहिरियों भी केड़ो योर पर्सनल लाइफ में छा थो थिए, तव्हांजी हेल्थ जी ज़िम्मेदारी तव्हांजी पाण, लर्निंग तव्हांजी ग्रोथ। सेकंड भी आहे योर फैमिली लाइफ में आहे तव्हांजा पेरेंट्स, तव्हांजा स्पाउस, अॼुकल्ह जे हिसाब सां गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड। सिबलिंग्स ऐं चिल्ड्रन जेके असांजे एज जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ। थर्ड व्हील आहे तव्हांजी प्रोफेशनल लाइफ में जेकी जॉब, उन खां पोइ बिजनेस। फोर्थ व्हील आहे योर सोशल लाइफ, तव्हांजा फ्रेंड्स, सोचे समझी फ्रेंड्स चूज़ कयो, सोचे समझी। तव्हांजी ज़िंदगीअ ते वॾो इम्पैक्ट तव्हांजे फ्रेंड्स जो हूंदो आहे। तव्हांजी ड्राइविंग फोर्स जेका हूंदी आहे, तव्हांजा एक्शन जेका ठाहींदी आहे, उहे तव्हांजा फ्रेंड्स सां कम्युनिकेशन ते डिपेंड कंदा आहिनि। फ्रेंड्स सुठा हूंदा त उते तव्हां पंहिंजी दिलि कढी ॿाहिरि रखंदा, छो जो तव्हां फैमिली सां नथा करे सघो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर, बट तव्हां पंहिंजे फ्रेंड्स सां शेयर करे सघो था। तव्हां मूंखे हिकिड़ो केस ॿुधाए त तव्हां हिकिड़ी बकवास एप्लीकेशन पंहिंजी मोबाइल में नथा रखो अॼुकल्ह, जेका मोबाइल खे डिस्टर्ब थी करे, त तव्हां बकवास दोस्त पंहिंजी ज़िंदगी में कीअं था रखो? सोचण जी ॻाल्हि आहे। ही सभु शयूं बैलेंस हूंदियूं त ज़िंदगी सुठी गुज़रंदी। को टायर बस थींदो त ज़िंदगी की गाड़ी सही नमूने न हली सघंदी। इनके बैलेंस रखण तव्हांजो कमु आहे। आमतौर ते मां केसिस भी पढ़िया आहिनि त फॉर एग्जांपल इन लर्निंग ते आहे, MBBS में सिलेक्शन न थी, मेहरान में सिलेक्शन न थी, पढ़ीदड़ जो छोकिरो सुसाइड थो करे। व्हाट इज दिस? खुदा जी ॾिनल ज़िंदगीअ खे तव्हां ईअं बसि हिकिड़े झटके, हिकिड़ी मेहरान में सिलेक्शन न थियण ते तव्हां तबाह करे था छॾियो, ख़तमु करे था छॾियो। छो? सिंपैथी वठण जे लाइ। यार मां मरंदुमि, माण्हू मुंहिंजे पोयां हीअं सोचींदा, यार ॾाढो भलो, असांजी सोसाइटी बि अहिड़ी आहे। ॿार पैदा थींदो आहे, नंढो हूंदो आहे, क्यूट बेबी, ॾाढो क्यूट आहे, ॾाढा उनखे असां किस बि कंदासीं ऐं हुन सां हरकतूं बि कंदासीं क्यूटनेस वारी। हेलो हाय, ईअं हूंदो आहे, कोन हूंदो आहे? यस सर। ऐं जॾहिं केरु मरंदो आहे, ॾाढो भलो हुयो वीचारो, या ॾाढी भली हुई वीचारी। विच में ज़िंदगी आहे, असांखे माण्हू कोन तव्हांखे तारीफ़ कंदा, पर तव्हांखे पाण मैनेज करणो आहे इन शइ खे। सिलेक्शन नथी थिए, सुसाइड करे, सिंपैथी मिलंदी। सिंपैथी सिर्फ़ 2 ॾींहंनि जी हूंदी अथव, पोइ यादि बि कोन हूंदो तव्हां। हिकिड़ो टायर बस्ट थो थिए, हिकिड़े टायर बस्ट थियण जे करे सारी ज़िंदगी तबाह करणी आहे? नो, नाहे करणी बाबा, कि तव्हांखे बैलेंस रखणो आहे शयुनि खे। ही ज़िंदगी न आहे हिकिड़ो टायर, इहो ज़िंदगी जो